संदसि आवाज़ में अहिड़ो त जादू हो जो ॿुधण वारनि जूं दिलियूं मोहिजी वेंदियूं हुयूं। उहा केरु हुई? उन बाबति अव्हांखे ॿुधाइण खां अॻु गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां वन कंदा, वीडियो सॼी ॿुधंदा। जंहिंजे आवाज़ में जादू हुयो, इहा सिंध जी जीवणी बाई हुई। जीवणी बाई तौर सुञाती वञे थी। जीवणी बाई सिंध ऐं हिंद जी फ़नकारा हुई। फ़न लाइ के बि सरहदूं न हूंदियूं हुयूं, हुन लाइ के बि सरहदूं न हुयूं। हुन जो आवाज़ जिते जिते संदसि चाहींदड़ हुया उते गूंजंदो रहियो। जीवणी बाई धीउ फिको गुलगुलो 22 जनवरी 1901 में हिंदुस्तान जे राजपूताना इलाइक़े जे भीलवाड़ रियासत में जनम वरितो। संदसि असुल नालो जीदी हो, पर जीवणी बाई जे नाले सां सिंध ऐं हिंद में मशहूर थी। हूअ सिंध जी महागाइणी हुई। जीवणी जा वालदेन घर घर मां टुकर वठी, ख़ैरात वठी पंहिंजो गुज़र कंदा हुआ। जीवणीअ खे पंहिंजे वालदेन बि इहा तरबियत ॾिनी। हू जॾहिं 7-8 सालनि जी थी त पाण ऐं 5 ॿियूं छोकिरियूं गॾिजी दर दर ते सेन बि हणंदियूं हुयूं ऐं गीच बि ॻाईंदियूं हुयूं। माण्हू संदन गीच ॿुधी खेनि घोर ॾींदा हुया। 1918 में जीवणीअ जो वालिद फिको पंहिंजे वतन खे छॾे मुल्तान वञी वेठो, जिते जीवणीअ जी मुलाक़ात मशहूर रागी उस्ताद अमीर खान सां थी, जेको संदसि आवाज़ ऐं शख़्सियत खां एतिरो त मुतासिर थियो जो जीवणी बाई खे मथे ते रव पाराए पंहिंजी धीउ बनाए खेसि राग जी तइलीम ॾियणु शुरू कयईं। संदसि वालिद जो सॼो ख़ानदान अमीर खान जे कुर्ब ऐं सोहबत में हिकु ॾींहुं साणुसि गॾिजी हज़रत शम्स तबरेज़ जे मुतवलीअ जे हथ ते इस्लाम क़बूल कयो, जंहिं बैदि फिको फ़तेह बमन थी वियो ऐं जीवणी दर दर ते वञी ख़ैरात वठणु बंदि कई ऐं उस्ताद अमीर खान जे मार्फत मेलनि, मलाखिड़नि ऐं महफ़िलुनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदी फ़न जूं मंज़िलूं तय कंदी रही। मुल्तान खां कराचीअ ताईं खेसि राग जूं दावतूं मिलियूं। हुन पंहिंजे सुर सां माण्हू मोहणु लॻी। संदसि आवाज़ में अहिड़ो त जादू हो जो ॿुधण वारनि जूं दिलियूं मोहिजी वेंदियूं हुयूं। सिंध जा माण्हू खेसि तमामु घणो चाहींदा हुआ। संदसि आवाज़ जा दीवाना हुया ऐं पंहिंजे महफ़िलुनि में खेसि घुराईंदा हुआ। हिकु दफ़े जो ज़िक्र आहे त शाह करीम दुलड़ी वारे जे मेले ते जीवणी आयल हुई। उते संदसि मुलाक़ात सिंध जे मशहूर रागी उस्ताद ख़ैर मोहम्मद खान सां थी, जंहिंखे जीवणीअ जे राग ॾाढो मुतासिर कयो। आख़िर उस्ताद ख़ैर मोहम्मद खान जी सोहबत में जीवणी ऐं संदसि ख़ानदान मुल्तान छॾे अची हैदराबाद में रहणु लॻो ऐं उस्ताद ख़ैर मोहम्मद खान खां राग जा सबक़ वरिताईं। ख़ासि करे सिंधी काफ़ी ॻाइण जी सुख्या हुन उस्ताद ख़ैर मोहम्मद खान खां वरिती। पोइ त सॼी सिंध में संदसि आवाज़ गूंजणु लॻो। हू सिंध जे हर मेले मलाखिड़े में उस्ताद ख़ैर मोहम्मद खान सां गॾु हूंदी हुई। हिकु भेरे शाह कादरी जे मेले ते उस्ताद बीबो ख़ान, उस्ताद ख़ैर मोहम्मद खान, सैयद कासिम अली शाह, भूरो सिख, मास्टर चंदुर ऐं ॿिया मशहूर फ़नकार पहुतल हुया, पर मेले जी महफ़िल मौसीक़ी जीवणी बाई खटी वरिती। संदसि आवाज़ ॿुधी मास्टर चंदुर तमामु घणो मुतासिर थियो ऐं महाराज तुलसीदास खे चयाईं त जीवणीअ खे कराची वठी अच त जीअं संदसि आवाज़ रिकॉर्ड करायूं। महाराज तुलसीदास जीवणीअ खे कराची वठी वियो। मास्टर चंदुर खेसि रिकॉर्डिंग बाबति सुख्या ॾिनी।
कुमार खान जी मौसीक़ीअ में जीवणी बाईअ जे आवाज़ में पहिरियों रिकॉर्ड इंजीनियर लाल चंद रिकॉर्ड कई। सॼी सिंध में हर तरफ़ जीवणीअ जे सुरीले आवाज़ जी वाह वाह थी वई। हर तरफ़ संदसि आवाज़ गूंजण लॻो। जीवणी न सिर्फ़ ॻाईंदी हुई पर पाण बि शाइरा हुई, तंहिं करे 2-3 रिकॉर्ड पंहिंजे कलामनि जा बि रिकॉर्ड कई। इन खां सवाइ हुन हाजी शाह ऐं पुरसराम ज़िया जा कलाम बि ॻाया। जीवणी बाई सिंध में 1928 में राणीपुर जे बुज़ुर्ग सालिह शाह जी मुरीदानी थी। हिन ई बुज़ुर्ग संदसि नालो जीदीअ मां बदिलाए जीवणी बाई रखियो। अहिड़ी तरह हू जीदीअ मां जीवणी बाई बणिजी वई। जीवणी हैदराबाद जे हिकु आलिम अल्लाह बख्श नूनारीअ खां क़ुर शरीफ़ ऐं दीनी तइलीम बि हासिलु कई। 1932 में हिन हिकु शख़्स नवाब माका सां शादी कई, पर हिन खे उन मां को बि औलाद न थियो। जीवणी बाई वॾी सुरीली फ़नकारा हुई। हिन पंहिंजे वक़्त में एतिरो त नालो पैदा कयो जो ऑल इंडिया कॉन्फ्रेंस में 13 सालनि ताईं सिंध जी नुमाइंदगी कंदी रही। कारे रंग, वॾियुनि अखियुनि, भरियल जिस्म, डिघे कद, गोल ऐं सूहंदड़ चहिरे वारी जीवणी बाई पुरवकार ऐं बाइज़त औरत हुई। जीवणी बाई हिज मास्टर्स वॉइस ग्रामोफोन रिकॉर्ड कंपनीअ में 100 खां वधीक ग्रामोफोन रिकॉर्ड भराया, जेकी सभु जो सभु माण्हुनि खे पसंदि पिया ऐं मक़बूल थिया। इहो ई सबबु हो जो हिन कंपनीअ वारनि साणुसि हिकु शानदार जश्न मल्हायो, जंहिंमें कंपनीअ जो 10.5 तोलनि जो सोनो मोनोग्राम खेसि एवॉर्ड तौरु ॾिनो वियो। संदसि आवाज़ में रेडियो पाकिस्तान तां रिकॉर्ड अॼु बि नशर थींदा रहंदा आहिनि, जिन में काबू कोटनि में ऐं बेदर्द जे इक़रार में हरगिज़ न सचाई आहे जहिड़ा कलाम ॿुधी जीवणी सिंध जे माण्हुनि में वरी पंहिंजी यादि ताज़ी कंदी आहे। हीअ सिंध जी सदाबहार ॻाइणी जीवणी 1942 में असांखां हमेशह लाइ जुदा थी वई। सिंध अॼु बि खेसि यादि करे थी। संदसि आवाज़ अॼु बि सिंध जे माण्हुनि जे कननि ताईं पहुचे थो ऐं हू खेसि अॼु मुहबत हासिलु था। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदुसि।